न्यू सईदाबाद मां ख़बर ईंदा हलो त न्यू सईदाबाद प्रेस क्लब जे अॻियां मुज़ाहिरो IBA 2021 जे 33 खां 39 मार्कुनि वारनि उम्मीदवारनि तरफ़ां सिंध में मुबैना बिटी पॉलिसी ऐं पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतिजाजी अॻवानी गुलाम अली खोसो, मुश्ताक अहमद जमाली, आमना शबीर जमाली कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में ताज बीबी जमाली, बेनज़ीर जमाली ऐं फरमान अली जमाली शरीक थिया। एहतिजाज कंदड़ उम्मीदवारनि चयो त हू गुज़िरियल 4 सालनि खां सिंध में हिक जहिड़ी पॉलिसी लागू कराइण ऐं पंहिंजे हक़नि लाइ पुरअमन एहतिजाज कंदा अची रहिया आहिनि, पर अञा ताईं संदन दांह कंहिं बि न ॿुधी आहे। हिननि चयो त ही कहिड़ो इंसाफ़ आहे जो कुझु MPAs ऐं MNAs पंहिंजे ख़ासि इलाइक़नि जे 32 मार्कुनि वारनि उम्मीदवारनि खे ग्रेस मार्क ॾियारे आर्डर जारी कराया आहिनि, जॾहिं त ॿियनि ज़िलनि जे 33 खां 39 मार्कुनि वारनि नौजवाननि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।